अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वयौम यअज़्ज़ुल ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मअर रसूल सबीला या वैलता लैतनी लक़द अज़ल्लनी अनि ज़िक्रि बअद इज़ जाअनी वकान अश-शैतानु लिल-इंसानि ख़ज़ूला वक़ाल रसूलु या रब्बि इन्न क़ौमी इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा वकज़ालिक जअलना लिकुल्लि नबिय्यिन अदुव्वन मिनल मुजरिमीन वकफ़ा बिरब्बिक हादियन व नसीरा सदक़ल्लाहुल अज़ीम। दूसरे बोला अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ो दोस्तों प्यारा भाइयों अहांजारो कुरान शरीफ मां कुछ आयतूं तिलावत कयूं आहिनि। दुआ करियो अल्लाह ताला मूंखे सही सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुसलमान खे कुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बुखारी शरीफ जी हदीस पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जैसी ताईं दुनिया में चार आवाज़ हूंदा तेसी ताईं क़यामत न ईंदी। सहाबा किराम अर्ज़ कयो मन हो साईं कहिड़ा चार आवाज़? पहिरें नंबर ते फरमायूं जैसी ताईं बांग जो आवाज़ हूंदो तेसी ताईं क़यामत न ईंदी। सभई चओ अल्लाह जी महिरबानी आहे बांग जो आवाज़ आहे। चओ जोर सां चओ बांग जो आवाज़ आहे। ॿिए नंबर ते नबी साईं जन फरमाइनि था काबतुल्लाह खे ॾिसी करे अल्लाहुम्मा लब्बैक जो जेसी ताईं आवाज़ हूंदो तेसी ताईं क़यामत न ईंदी। सभई चओ अल्लाह जी महिरबानी आहे इहो आवाज़ बि आहे। टे नंबर ते नबी साईं जन फरमाइनि था मुजाहिद जे ज़ुबान ते नारे तकबीर अल्लाहु अकबर जो जेसी ताईं आवाज़ हूंदो तेसी ताईं क़यामत न ईंदी। चओ अल्लाह जी महिरबानी आहे इहो आवाज़ बि आहे। चौथे नंबर ते नबी साईं जन फरमाइनि था हिन मिठड़े क़ुरान जो जेसी ताईं आवाज़ हूंदो तेसी ताईं क़यामत न ईंदी। चओ अल्लाह जी महिरबानी आहे हिन मिठड़े क़ुरान जो आवाज़ बि आहे। आया हो न काफ़ी राज हिस्सो गुज़री वियो आहे। मोहतरम हाफ़िज़ महमूद साहब जे दावत ते हेतिरी वक़्त ते रही
अल्लाह जो कुरान ॿुधो अथव ख़ाली न वोट दो सभई हथ खड़ो करे चओ इंशाअल्लाह रहमत वठी करे मोड़दासीं चओ सभई इंशाअल्लाह रहमत वठी करे मोड़दासीं। मां बि अवां जे आॾो कुरान शरीफ़ मां कुझु आयतूं तिलावत कयूं आहिनि। इन आयतुनि जो तफ़सीर शान जो लिखनि था। मक्के शरीफ़ में पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में एक जवान बीठो आ पर परेशान बीठो आ। साईं फरमान था जवान तू केर आही ऐं तू परेशान छो बीठो आ? चवण लॻो साईं मां मक्के जे सरदार काफ़र उक़बे जो ग़ुलाम ऐं नौकर आहियां। परेशान हिन जे करे आ मां तव्हां जेको कमु खणी आयो आहियां पर मां तव्हां में उमेद नथो सम्झां। साईं फरमान था हीअ मां मुहम्मद करीम जी अहिड़ी दरबार आहे जो रब साईं ना उमेदनि जूं बि उमेदां पूरियूं करे छॾींदो आहे। ॿुधा तूं कहिड़ो कमु खणी आयो आहे? मां बि उमेद नथो सम्झे। चवणु लॻो साईं कमु इहो आहे असांजो इहो सरदार काफ़र उक़बो वियो हो सफ़र ते हाणे ख़ैर सां मोटी घर पहुतो आहे। सारा मक्के जा मुअज़्ज़िज़ ऐं मोतबर घुराई दावत खाराई अथई। हाणे चवे थो त जेकर पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत खाए पर साईं मां उमेद तरी नथो सम्झां। इहो उक़बो काफ़र अव्हांखे दुख ॾींदो आहे तकलीफ़ां ॾींदो आहे अव्हां हुनजी दावत क़बूल न कंदो। नबी साईं फरमान त उक़बे जा ग़ुलाम ॻाल्हि ॿुध इन उक़बे मां मुहम्मद खे ॾाढा दुख ॾिना उहो दुख बि मूंखां विसरियो न आहे। हिकु दफ़े मां मुहम्मद करीम जे गर्दन मुबारक में कपिड़ो विझी वकर ॾिना आहे ऐं मां मुहम्मद खे दुख पहुतो हो उहो दुख बि विसरियो न आहे। पर काफ़र दावत कई आहे उन काफ़र जी दावत बि मां मुहम्मद खे क़बूल आहे। चवां पोइ असांखे उहो नबी साईं मिलियो आहे जेको पंहिंजनि जे लाइ रहमत आहे। चओ त परावनि लाइ बि रहमत आहे। हथ खड़ो करे चओ पंहिंजनि जे लाइ रहमत आहे परावनि लाइ बि। सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उनवान आहे मां साईं जी रहमत बयानु कयां। हाणे परावनि लाइ रहमत बयानु कयां थो। नबी साईं जी दरबार में हिकु यहूदियुनि जो नंढड़ो ॿारु सग़ीर ॿारु रोज़ ईंदो हो अची नबी साईं जो दीदार कंदो हो। हीअं जो नबी साईं जे पाक चेहरे में मुंहुं विझे न वरी मुंहुं परे न करे पियो साईं जो दीदार कंदो हो। पर जे साईं जन पंहिंजो मुंहुं मुबारक कॾहिं हेॾे कनि या होॾे कनि न हे वरी डुकी वञी गिलास पाणी जो भरे नबी साईं ॼाणो पेश कंदो हो। चवंदो हो मथां साईं जन ॿिए कंहिंखां पाणी घुरनि इहा ख़िदमत बि मां कयां। ऐं जे साईं जे उथण जी कोशिशि कनि न हे वरी डुकी वञी साईं जी जुती मुबारक सिधी करे रखंदो हो। हाणे रोज़ अचे ये 3 ड्यूटियूं करे 4 ॾींहं थिया नबी साईं जे दरबार में न आयो। साईं साहिब खे फरमायो वञो मालूम त करे अचो। रोज़ अचण वारो 4 ॾींहं थिया न आयो आहे। साहिब मालूम कयो साईं ॾाढो बीमार पियो आहे एतिरे ताईं जो उथी बि नथो सघे। साईं साहिब खे फरमान था सभु मां मुहम्मद सां गॾिजी हलो। उन जे घर हली मां मुहम्मद रहमत जी दुआ घुरंदुसि। अॻ में नबी साईं गॾु सहाबा किराम वरी यहूदी जो दरवाज़ो खड़काइनि था। अॻियां आवाज़ आयो मन दक़ल बाब दरवाज़े खे खड़काइण वारा केरु आहियो? साईं फरमाते त मां मुहम्मद करीम आहियां ऐं मुंहिंजा सहाबी आहिनि। साईं कीअं अचणु थियो आहे? फरमायो नंढो ॿारु सग़ीर ॿारु बीमार पियो आहे मां मुहम्मद आयो आहियां उन लाइ रहमत जी दुआ घुरंदुसि। दरवाज़ो खुलियो साईं जन नज़र कई तो नंढड़ो ॿारु बीमार खट ते पियो आहे। घर में ॿी खट पई उन ते हुनजो पीउ यहूदी वेठो तौरात खे पढ़े पियो। जीअं न त असां क़ुरान मां सूरत यासीन पढ़ंदा आहियूं उहो वेठो तौरात पढ़े पियो। साईं जन बि नंढड़े जे मथां अची सॾु करे फरमाता या ग़ुलाम ओ नंढड़ा ॿार सग़ीर ॿार मां मुहम्मद आयो आहियां कुझु मासन त ॻाल्हि नबी साईं जो ईअं फरमायो त नंढड़े अखियूं ॿटियूं नबी साईं खे ॾिसी वरी अखियुनि खे बंदि करे छॾियईं।
साईं जन सब्जी आका आखिरी पसान में आप जो नहीं मुझे सुनी से जक्यो मुबारक कालोक मुबारक वही आया रहमत जहाँ तक रीदा चलो मुझा अल्लाह माँ मोहम्मद दुआब जो अल्लाह माँ मोहम्मद दुआब गुरा दो अल्लाह ते यहूद जो नडरो बार सगीर बार पर माँ मोहम्मद के डाडो प्यारो थी जो रोज चीमा मोहम्मद जो दीदार करे रोज चीमा मोहम्मद के पानी भरे करे दे रोज माँ मोहम्मद जी जुती मुबारक सीधी करे अल्लाह ते यहूद जो नडरो बार सगीर बार पर माँ मोहम्मद के डाडो प्यारो थी अल्लाह माँ मोहम्मद रोआ बिथो दुआ गुरा तो इन नजरे के माँ मोहम्मद जे आडो कलमे जी दौलत नसीब फरमा अल्लाह नजरे के माँ मोहम्मद जे आडो कलमे जी दौलत नसीब फरमा सांजन दुआ हुई वरी उन जे पी का पशाता कनो ओ यहूदी जे तखबर तो रहत पड़े तो वेठो बुधानी तौरात में माँ मोहम्मद जी तारीफ लिखलाए कि न कोने यहूदी के नबी से ते कावड़ हुंदी ही कावड़ ने चवण लगो सिन तौरात में तुझी तारीफ लिख लई कोने का इए चेतो रो बार बीमार बार खटता थी मुझे पी के चवदो अब्बा खबरदार खुदा जो कसम तो कूड़ गलाई दो पयोआ माँ पाण तौरात के पढ़ियो त हर पने ते नबी साईं जी तारीफ लिखला कूड़ गलाई तो माँ पाण तौरात पढ़िया हर पने ते नबी साईं जी तारीफ लिखला मारी नगरे जोड़ी गवाही दी न साईं फरमाता भला माँ मोहम्मद जे आलो कलमो तो पढ़ो उन कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ी बस की दम परवासी फौत थियो जीअं जो फौत थियो त पोइ यहूदी उथियो पुट खे खणी पियो साईं फरमाता छो पुट खे खणी चेसि मुंहिंजो पुट आहे हिनखे तलब कराईंदो कफन बि ॾींदोमांसि दफ़न बि कंदोमांसि साईं फरमाता ख़बरदार यहूदी अॻे यहूदी हो त तुंहिंजो हो हाणे कलमो पढ़ियो अथई हाणे तुंहिंजो नाहे मां मोहम्मद करीम जो आहे मां मोहम्मद पंहिंजे हथनि सां खे तलब कराईंदो कफन बि ॾींदोमांसि दफ़न बि कंदोमांसि बाक़ी बि ॻाल्हि ॿुध क़यामत ॾींहुं नेड़े खे मां मोहम्मद हथनि सां वठी पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदोमांसि जो कुरान तीन उम्मत मेहरबानी बयान कदे लफ्ज़ बयान कदे फरमाई लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन अल्लाह में ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सभई जागदा वेठा हो न बा सभई होशियारी में आहियो चङो भला हथ मथे खणो लेकिन थकिजी पिया हो हथ थकी था वञे एतिरे में थकिजी पिया हो न हथ थकी था वञे चओ ज़ोर सां चओ सुभान अल्लाह आया हो कुरान ॿुधण जे लाइ वरी गॾु कया ख़ाली न मोटंदो चओ इंशाअल्लाह रहमत थी करे अर्ज़ कया अल्लाह सही उम्मत वॾी मेहरबानी कई जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी करे नहीं तव्हांखे हुनजो उम्मती बणाई वरी इजाज़त अल्लाह कुरान पाक में नबी से जे शान में ही भी लफ्ज़ बयान कया फरमाई वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मां जमीयत उलमा इस्लाम जो अदना बदना कारकुना पर इहा बजार अर्ज़ कया जमीयत उलमा इस्लाम भलारन बुजुर्गन साजन नेकन जी जमात हक वारन जी जमात हक वारन जी जमात नी चवां थो असांजे इलाइक़े में हज़रत साईं शरीफ अहमदीन रहमतुल्लाह अलैह वॾो हिकिड़ो भलारो बुजुर्ग इंसान थी गुज़रियो आहे उनखे सुबुह जे वक़्त में मस्जिद में
हिकिड़े मुरीद अर्ज़ कयो साईं मस्जिद में ॿई अकेला वेठा हूंदा हे क़ुरान दरनि में पिया आहिनि अॼु मूंखे का दिलि जी राज़ वारी ॻाल्हि ॿुधायो ख़लीफ़े साहिब अची सेर क़ुरान में लिखिया थी हाणे राज़ वारी ॻाल्हि ॿुधायई हीअ जेका राति गुज़री वई हुई न इन राति में मूंखे नबी साईं जी ज़ियारत थी हुई मां नबी साईं खां पुछा कई साईं केतिरी सारी जमात आहिनि इन में हक़ वारी जमात कहिड़ी आहे नबी साईं पंहिंजे ज़बान पाक मां लफ़्ज़ फरमाया जंहिं जमात में हमादुल्ला हाले जी वारो आहे इहा हक़ वारी जमात आहे मेरी भलारन बुजुर्गन सालनि नेक जी जमात आहे तौहीद वारनि जी जमात आहे ऐं तौहीद जे करे हिक ॾींहुं जन्नत में ज़रूरु हलंदासीं चओ सभई इंशाअल्लाह तौहीद जे करे जन्नत में हलंदासीं मां कुझु तौहीद जे बारे में बि अर्ज़ कयां तव्हां खां पुछा कयां तौबा सभु कुझु कंहिंजे वस में आहे ज़ोर सां ॻाल्हाईंदा हर शइ कंहिंजे हथ में आहे भला रिज़्क़ ॾियण वारो केरु आहे अक़ल वारनि खे केरु ॾींदो आहे भला बेअक़लनि खे रिज़्क़ केरु ॾींदो आहे जॾहिं अलाह बेअक़लनि खे रिज़्क़ ॾींदो आहे न अक़ल वारा बि हैरान रहिजी वेंदा अथव मां हिकिड़े किताब में किसो पढ़ियो अक़ल वारो सियाणो बीठो हो रस्ते ते ॾिसे त उठनि जी कतार अचे थी हिकु ठुक ॾबियो हूंदियूं न पुछण में नाकेलियूं बदिलां वियो ॻणींदो ॻणींदो 100 थी विया आख़िर में मालिक बचे पियो उहो सियाणो अक़ल वारो ॿांह वठी चवणु लॻो सड़े उठ कंहिंजान चए मोजान चए कंहिं ॾिना थी चए अलाह साईं ॾिना आहिनि चए भला खयूं छा थो वञे हिक पासे ॾिसे थो ॿ ॿोरियूं कणिक जूं आहिनि चए ॿिए पासे ॾो चए इहे ॿ ॿोरियूं न वारीअ जूं ईअं छो कयई चए ॿ ॿोरियूं कणिक जूं हिक पासे ते रखियूं आहिनि ॿार हिक पासे ते थिए पियो तॾहिं ॿ ॿियूं वारी जूं भले ॿिए पासे रखियूं जी ॿार हिकु कहिड़ो थिए सियाणे अक़ल वारे चई भर करे चॿो जो हणाए इहो अक़ुलु न आहे ॿ ॿोरियूं कणिक जूं हिकु होॾो रखे हिकिड़ी होॾो रखी आहे हिन ॿ ॿियूं वारी जो भले ॿियो ॿार कयो थी हे तुंहिंजो अक़ुलु आहे चए भला तोखे एतिरो अक़ुलु आहे ॿुधाए तो वटि हिकु ठुक आहे चए मां वटि त कोन्हे को चए पोइ तारे अक़ुल पोइ मूंखे अलाह हलाईंदो अलाह साईं सौठ त ॾिनो आहे न सियाणो चवणु लॻो बालिक वाह केॾो बेअक़ल आहे पोइ बि सौठ ॾिनो अथसि केरु आहे रिज़्क़ ॾियण वारो तव्हां चवंदो त मौलवी साहिब सॼो ॻाल्हि करे वरिती क़ुरान पाक में बि अलाह साईं रिज़्क़ जूं ॻाल्हियूं बयानु कयूं अथव कंहिंजा रिज़्क़ जे बारे में क़ुरान चए थो अल्लाहु लतीफ़ुम बिइबादिही यरज़ुक़ु मन यशा व हुवल क़वियुल अज़ीज़ सुभान अल्लाह मां इसी बारे में जड़ी गाल बयान करने फरमाई फमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिन मुबीन तौहीद जे बारे में हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां खां पुछा कयां अलाह कयो हिन वक़्त ताईं तव्हां आया हो क़ुरान जे वाइद में कांढजी आया हो ऐं सियाणा सियाणा आया हो मां तव्हां खां पुछा कयां थो अॻे जंहिं घर में 5 भाती हुया हाणे हूंदा त घणा न त 50 त पका हूंदा आहे की न आहे ॻाल्हायो त सही हलो तव्हांजी लोड़ीअ में वाद न आहे असांजे ज़िले शिकारपुर में आहे मां पंहिंजे इलाइक़े में वियुमि वाइद ते हिकिड़ो पोड़ो मां सां पुराणो ॻाल्हाए पियो पर पंहिंजी ॿोलीअ में ॿोली सम्झी वेंदव ख़बर पइजी वेंदव उहो मूंखे चए पियो मौलवी साहिबु हुण क्या थी से मां सां ॻाल्हाए पियो पंहिंजी ॿोली में चए हुण क्या थी से मां चयो छा ॻाल्हि आहे चए साईं महांग थी गया है अलाह जी मखलूक बि वध वई है उते नुंहुं आई पई है तो उते ससु आई पई है वो ख़ल्क़ आहे वधियल की न कोन्हे का पर 5 खे खाइण वारो केरु आहे हाणे 50 खाइण वारो केरु आहे मां पंहिंजे मौजूद ते अचां मुख़्तसर कयां छो त काफ़ी उलमा किराम स्टेज ते मौजूद आहिनि मां अर्ज़ु कयां नबी साईं इहो फरमायो हुक्मे जा ग़ुलाम काफ़िर जी दावत मूंखे क़बूल आहे अथव ॻाल्हि यादि की नहीं पंहिंजे ख़्याल में वेठा हो
अर्ज़ कईसीं पोइ हलो गॾिजी मूंसां। हाणे नबी साईं आया उन काफ़र जे महिमान खाने में ओता कने। काफ़र ॾिठो हींअर नबी साईं खे मां दुख ॾिना, अॼु वरी दावत क़बूल करे आयो आहे, ख़ुशी में मापे न पियो। तरह तरह क़िस्मे क़िस्मे ताम खणी आयो। साईं हितां बि खाइजो हितां बि खाइजो, ख़ुशी में चए पियो। साईं जन मौक़ो ॾिसी फरमाए थो वाह अॼु मां मुहम्मद जो शब्द क़बूल कर, दावत खाईंदो मां न त मां न खाईंदुमि। काफ़र चयो शब्द कंदो ग़रीब मां ज़मीन ॾींदोमांसि, वरी चवंदो मां यतीम आहियां, मूंखे शादी करां त मां पंहिंजी न्याणी ॾींदोमांसि। साईं जहिड़ो शब्द करे क़बूल। साईं जन फरमाया त मुंहिंजो शब्द शादी जो न थी, ज़मीन जो कोन थी, मुंहिंजो शब्द थी पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चवण लॻो सही कलमो मूंखां ज़ोर आहे न बा, हिदायत कंहिंजे हथ में आहे। घुरे हिदायत ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे, न ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे। हाणे न ॾे हिकिड़ो दफ़ो किसो अर्ज़ु कयां। अबू जहल भला नबी साईं जा घटि मुर्जा छा तव्हां को गुस्सा कया तो घटि ॾिठा आहिनि। कलमो पढ़ी मुस्लमान थिया न, पर अलाह हिदायत न कई आहे। हिकिड़ो तो मुर्ज़ अर्ज़ु कयां। अबू जहल नबी साईं जे दरबार में सुबुह जो आयो, चवणु लॻो साईं मां राति राति निंड न कई आहे। पर मां त छो चइसि अहिड़ो मुतालबो ठाहियो आहे, न मुंहिंजो पूरो कंदे न मां कलमो पढ़ंदुमि। साईं जन फरमाया त कर बयान। चइसि मुतालबो मुंहिंजो इहो आहे, अव्हां अलाह जो क़ुर पढ़ंदा हो, अव्हां जे ज़ुबान पाक में अलाह असर रखियो आहे, क़ुर में बि असर आहे। इंसान ॿुधी करे कलमो पढ़ी मुस्लमान थींदा आहिनि। मुंहिंजो मुतालबो आहे अव्हां खे पंहिंजे सहाबीअ खे जंग में ॿेले में मोकिलियो, जंग जे जानवर ताईं तुंहिंजा सलाम पहुचनि, पैगाम पहुचे, तुंहिंजी दरबार में अचे, मां अबू जहल कलमो पढ़ी मुस्लमान थींदुमि। नबी सिंह हथड़ा कया मुंहिंजा अल्लाह आसमान ते तुंहिंजी बादशाही आहे न बादशाह ते बादशाही कंहिंजी आहे। तव्हां चवंदो त मोली साहब छो ॻाल्हि करे वरिती, हिन बादशाह जा लफ़्ज़ क़ुर पाक में तौहीद में ये भी दादा फरमाई अल्लज़ी लहू मुल्कु समावाति वल अर्ज़ि वल्लाहु अला कुल्लि शैइन शहीद। वही बादशाह बयान करने फरमाई कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। ईमानदार ने बयान कर फरमाई तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। कातिल लफ़ज़ बयान कर फरमाई हुवल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। हिन जानवर ते भी तुझी बादशाही आहे। हिन मुतालबो कयो आहे, रब जिब्रील खे मोकिलियो, वञ मुंहिंजे पैगंबर करीम खे चओ अलिल मुर्तज़ा शेर ख़ुदा हैदर करार खे जंग में मोकिले, जानवर ते सलाम पहुचण तुंहिंजो कमु आहे, पैगाम पहुचण तुंहिंजो कमु आहे, उनखे तुंहिंजे दरबार में आणण मां अलाह जो कमु आहे। नबी से फरमाया था वठी जो हज़रत अली साईं खे आयो फरमाया अलिल मुर्तज़ा वञ जंग में जेको जानवर नज़र अचई उनखे मां मोहम्मद करीम जा सलाम ॾे, पैगाम ॾेसि त तोखे नबी से जी दरबार में हलणो आहे। हज़रत अली से तलवार खणी करे विया जंग में। मुख़्तसर तो क्या घाट के वन जी शाम जिथा नज़र कर जानवर पियो आहे, वेझो वञी ॾिसनि बग़रा जवान जी मस्ती में डुकी डुकी करे थकिजी पियो आहे, गरी निंड में पियो आहे। हज़रत अली साईं जन जुझल कोन था, जीअं सुम्हियो पियो आहे उन बग़ल जे टंग में हथ विझनि था, हुनखे जो टंग में हथ पियो हुनखे जाग थी ॾिसे त इंसान आहे, इहो जानवर इंसान खे ॻोल्हींदो आहे। हिकदमि गाज कई अथई, गजगोड़ कयो अथई, हमलो थो करे।
हज़रत अली सही तलवार सीधी करे हकल गई फरमाता अना अंत असदुल बर्र व अना असदुल्लाह। खबरदार तू जग जो शेरा तमा रब जो शेरा तुझो मासा मुकाबलो न थींदो आहे। ये जो हज़रत अली से अकलमी बगड़ को साश लाजियो टेढ़ी अक्सा कटके पियो त मारी दो तलवार हंदो। हज़रत अली से फरमाते या से बोला तकफ डिजन मारन नावा तो के मां नबी से जा सलाम तो दिया पैगाम दुआ तो के नबी से दरबार में हलवा अग में नबी हज़रत अली साईं कड बगड़ नबी से दरबार में ची पोतान सब चो नबी से जो मौजो बरहक सचो वा हथ खड़ो करे चो नबी से जो मौजो बरहक सचो वा। अबू जी ने ॾिठो जरा बगड़ त अचियो पर हिदायत न थी छा चवण लॻो हे त तलवार जे भव जे करे आयो अवां जे सलामत ते न आयो आहे न थी थिए न पाण खां ॿियो मुतालबो कर चइसि इहो तव्हांखे सुञाणे बगड़ त मां बि कलमो पढ़ां। नबी साईं जो बगड़ ॾे न कई त बगड़दार औज़ार कतार रोए थो। साईं फरमा त बगड़ छो थो रोई चइसि मूंखे पंहिंजे जान जे ख़तरे वरितो आहे साह जे भव वरितो आहे। साईं फरमाता ही तमाम मोहम्मद जी अड़ी दरबार आ जो दुश्मन के भी अमन मिलंदो आ तो के पांजे जान जे खतरे की वरतो आ साह जे भव की वरतो थी जे दो सिंगार बुधो मुझे दिल में आयो आ कल के मानव जवान जी नाजायज बकरी खा दिया समझा तो बकरी वालो दहाई आयो आ फरादी आयो आ इंसाफ थी जो अदल थी दो मुझी जान को बचदी तरी मां के पांजे जान जे खतरो आ जान जो भव आ। साईं फरमाता खौफ न कर मार को दाही को नायो आ फरियादी नायो आ साईं बाकी मां के शादिला घुरायो तव। साईं जन फरमाता या सीब व तारिफ मन अना ओ बगड़ सुने तो मां के आया अल्लाह ज़ुबान जी बगड़ के गालाए तो चे तो अना आरिफ सोना मां सुने तो अंत रसूलुल्लाह व खातमुन नबीन तू अल्लाह जो सच्चो रसूल आखिरी नबी तू मोहम्मद करीम आही। नबी से के खातमुन नबी खत्म नबूवत जो इकरार कयो आहे। हाणे फ्रांस जो सदर कमीनो नबी से जी शान में गुस्ताखी करे चो उलमा किराम सॾु कयो हथ खड़ो करे चो इंशाअल्लाह जी जी करे हलंदासीं चो सभई इंशाअल्लाह जी जी करंदासीं। आख़िरी ॿुधण जो किसो दर्द कयां तव्हां जीव कंदो उलमा जी किराम जे सॾ ते त रब जे तरफ़ां बि जीव थींदव। 2010 में मां घोटकी जे इलाइक़े में वाज़ ते उतां जो मौली साहब मूंखां कभी वाज़ करे पियो वाज़ कंदे कंदे इहा ॻाल्हि कई त 2010 में किन मुल्क नबी साईं जे शान में गुस्ताखी कई हुया न जिन मारक अहिड़ा मुल्कनि जा नाला हा क़ाइदे जमियत हज़रत मौलाना फज़ल रहमान उन वक़्तु ऐलान कयो त हर सूबे में वञी इन मुल्कनि जे ख़िलाफ़ रैलियूं कढो। असां सूबे सिंध वारा छेड़ी बाईपास खां बबलो बाईपास ताईं असां में शरीक हुआसीं। उन मौली साहब इहा ॻाल्हि कई वाइद में चइसि असांजे ॻोठ जो मौली साहब हो नालो अब्दुल रहमान वॾी उमिरि जो हुयो उहो बि असां सां गॾु रैली में हलियो पर हुनखे छोसे जिते बयान हलनि पिया न हुनजी अखियुनि मां पाणी बीहे ई कोन पियो रो रोआ मानी सेसि मानी बि न खाधई। शाम थी रैली पूरी थी असां मोटी आयासीं ॻोठ राति जो हल्को थको टुटो सुम्ही पियासीं। सुबुह थी असां 4 जमाती मौली साहब कोठे ते वियासीं हींअर कल्ह मानी बि न खाए पियो रोए पियो कहिड़ी तकलीफ़ हुई चवण लॻो वॾा ॻाल्हि ॿुधो ज़ालिम जो नबी साईं जे शान में गुस्ताखी कई न मां ॾुख जेके रोआं पियो मानी बि न वणे पई पर ॿी ॻाल्हि ॿुधो राति मोटी आयासीं न राति बि ॾुख में मानी न वणी रोईंदो रोईंदो सुम्ही पियुमि निंड में सुहिणी अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई। ऐं मूंखे नबी साईं फरमायो सुबुह जेके पुछा करणु अचनि उनखे इहा ॻाल्हि ॿुधाइजांइ त कल्ह जेके बि हिन रैली में माण्हू शरीक हुया अल्लाह सभिनी जा गुनाह माफ़ करे छॾिया आहिनि। पोइ इंशाअल्लाह उलमा जे सर ते जी जी कंदव न भाउ मां पंहिंजी ॻाल्हि इहा इंशाअल्लाह मौक़ो ते बीह त मां पूरी कंदुमि। अल्लाह से जेके मूंखां लफ़्ज़ चवाया क़बूल मंज़ूर फरमाए। मोहतरम साईं महमूद साहब जी मौलाना अब्दुल साहब जी महिनत या सॼी जमात जी महिनत अल्लाह से क़बूल मंज़ूर फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। ये हुआ ज़ीनतुल वाइज़ीन शोलाए बयान हज़रत